अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शफ़क़त अली। हिकिड़ो जेको सिलसिलो यूट्यूब ते लेक्चर्स जो स्टार्ट कयोसीं सब्जेक्ट वाइज़ इंशाल्लाह हलण जो, त उन सिलसिले खे कंटिन्यू कंदे अॼु असां हिकिड़ो ॿियो लेक्चर डिलीवर करण जी कोशिशि कयूं पिया, जंहिंमें असां इहा 2019 जा जेके मज़मून आहिनि जनरल सिंधी पेपर जा, उन में असां कोशिशि कंदासीं त उनखे हल कयूं। जंहिं सिलसिले में असां 2 मज़मून हल कया हुआसीं पोएं वीडियो में असां, ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं त हीअ जेके 3 मज़मून आहिनि उहे असां हल करण जी कोशिशि कयूं। उहो इन जे करे त काफ़ी दोस्त मज़मून लिखण लाइ परेशान आहिनि त मज़मून लिखिजे कीअं, ऐं उनजी जेका परेशानी आहे उहा वाजिबु आहे। जेके पर्टिकुलरली जेके अर्बन एरिया सां बिलोंग कनि था, उनजी एजुकेशन अर्बन में थी आहे, ठीकु आहे, सिंधी एज़ अ सब्जेक्ट पढ़ियो ई न आहे। त उन सिलसिले में असां पोइ ते असां 2 जेके मज़मून आहिनि उहे असां हल कया हुआसीं, ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं त कुझु जेके बक़ाया 3 मज़मून आहिनि असां उहे हल करण जी कोशिशि कयूं। असां जेके पोएं वीडियो में मज़मून हल करे चुका आहियूं, उन में आहे सिंधी ॿोलीअ जो मुस्तक़बिल, ऐं उन खां पोइ जदीद सिंधी शाइरीअ में मौजूदु लाड़ा। इन खे असां सुठे तरीक़े सां डिस्कस करण जी कोशिशि कई आहे। उमेदु आहे तव्हांखे इहा सम्झ में अची चुकी हूंदी। ऐं हींअर अॼु असां डिस्कस कंदासीं सचल जे कलाम जी बेबाकी, पाक भारत लाॻापा, मिर्ज़ा कलीच बेग बहैसियत हिकु ड्रामा निगार। त इन सिलसिले में असां तव्हांखे अॻु में बि गुज़ारिश कई आहे, जेकॾहिं तव्हां कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स जी तयारी कयो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, या उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे नेशनल, रीजनल या इंटरनेशनल जेके बि इशूज़ आहिनि या जेके कन्फ्लिक्ट्स आहिनि या जेके अपडेट्स आहिनि उनमें तव्हां इंट्रस्टेड आहियो त हीअ तव्हांजे लाइ चैनल आहे असांजो, ठीकु आहे। असां पास्ट पेपर असां कोशिशि कंदासीं, दोस्तनि असां काफ़ी चयो त साईं इन्हनि खे हल करे असांखे सम्झायो। पोइ उन सिलसिले में असां हीअ जेको पोयों लेक्चर ॾिनो ऐं हिन वरी अॼु वारो जेको लेक्चर ॾियूं था उहो इन सिलसिले जी कड़ी आहे। सम्झो कि त असां जेके मज़मून जेके आयल आहिनि उन्हनि खे असां हल करे तव्हांखे फैसिलिटेट कयूं त मज़मून लिखिबो कीअं आहे, ठीकु आहे। त हीअ मज़मून लिखणु को एॾो वॾो मसइलो न आहे, ऐं तव्हांजे लाइ त जेके हींअर जेके एग्ज़ाम जी तयारी कनि पिया, ख़ासि करे जेके PMS 24 सिंध जा कैंडिडेट्स आहिनि, उन्हनि जे लाइ त हीअ आसानी पैदा करण जी असां कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं उन जे लाइ तव्हांखे पूरी कोशिशि करणी आहे। ऐं इन जे लाइ त जेको नंबर ऑफ़ कैंडिडेट्स आहे 2024 जी PMS में, त उन में तमामु हिकिड़ो ग्रेटर नंबर ऑफ़ एस्पायरेंट्स अपीयर थिए पियो। उन जे लाइ तव्हांखे पूरी कोशिशि करणी आहे, ऐं पूरो तव्हांखे जेको आहे माना स्ट्रगल करणी आहे ऐं परफॉर्म करण जी पूरी कोशिशि करणी आहे। त जनरल सिंधी हिकु सब्जेक्ट उन लाइ ईज़ी आहे जंहिंजो इहो सिंधी सब्जेक्ट रहियो आहे, ऐं उन लाइ हिकिड़ो डिफ़िकल्ट आहे जंहिंजो सिंधी एज सब्जेक्ट न रहियो आहे। त असां 2 मज़मून पोइ ते डिस्कस कया आहिनि। असां हींअर अॼु कोशिशि कयूं था त अॼु असां 3 जेके आहिनि मौज़ू उहे डिस्कस कयूं। मां कोशिशि कंदुमि त मां तव्हांखे पेपर ते लिखी करे आउटलाइन तव्हांखे सम्झाईंदो हलां, त जीअं तव्हांखे आसानी सां वधीक सम्झ में अचे, ठीकु आहे। अच्छा, त दोस्तो, मां पहिरियां बि तव्हांखे अर्ज़ु करे चुको आहियां त असां जेका मज़मून हिते हल कंदासीं उन में असां आउटलाइन ठाहींदासीं, जंहिंखे असां सिंधीअ में ख़ाको चवंदा आहियूं। पर तव्हां काइंडली जेकॾहिं इहो न ठाहियो त बहितरु रहंदो तव्हांजे लाइ, छो त ख़ाको जेकॾहिं तव्हां ठाहींदो 20 मार्कुनि वारे सुवाल में त तव्हांजो टाइम काफ़ी ज़ाया थी वेंदो। इन सिलसिले में मां जस्ट तव्हांखे सम्झाइण ख़ातिर ई ख़ाको ठाहियां पियो त हिन जा जेके स्टेटमेंट आहे, जेका मज़मून आहे, उनखे ब्रेक कीअं कजे। त तव्हांखे जस्ट ही सम्झण जी कोशिशि करणी आहे त हीअ जेको मज़मून आहे त उहो मज़मून आहे छा, इन में कहिड़ियूं शयूं अची सघनि थियूं, ठीकु आहे। त हीअ जेको अॼु वारो असांजो टॉपिक आहे, असां 2019 जे पेपर में, जनरल सिंधी जे पेपर में जेके मज़मून ॾिनल हुआ 5, उन मां जेके लिखियलु हुयो त इन्हनि मां कंहिं बि हिकु मज़मून ते सुहिणी सिंधीअ में माना लिखो, ठीकु आहे। त उन सिलसिले में तव्हांखे कोई बि हिकिड़ो ई खणो आहे, पर असां कोशिशि कईसीं त तव्हांखे 5 ई जेके चऊं टॉपिक्स आहिनि उहे कोशिशि कयूं डिस्कस कयूं तव्हां सां, जीअं तव्हांखे सम्झ में अचे त इहो आहे छा, ठीकु आहे। त असां उन में पहिरियों सिंधी ॿोली जो मुस्तक़बिल डिस्कस करे चुका आहियूं, ऐं उन खां बाद में ॿियो जेको मज़मून हुयो उहो जदीद सिंधी शाइरी में मौजूदु लाड़ा, उहो बि असां डिस्कस करे चुका आहियूं। ऐं असांजो हींअर 3 जेको मौज़ू आहे 2019 जी PCS पेपर में, त उन जो 3 जेको मज़मून आयो आहे सचल जे कलाम। हीअ मज़मून सचल जे कलाम, सचल जे कलाम जी बेबाकी, ठीकु आहे। त हिन में असांखे पहिरियों तमहीद ॾियणी आहे, यानी कि इंट्रोडक्शन।
तमहीद इंट्रोडक्शन। ठीक है, पहिरियां भी मां तव्हांखे कोशिशि करे सम्झायो आहे त तव्हां इंट्रोडक्शन में उते को अहिड़ी का कैची लाइन खणी ईंदो, जेको इंट्रोडक्टरी तव्हांजो सेंटेंस हूंदो उन में का अहिड़ी सुठी लाइन खणी ईंदो जेका थोरो कैची हुजे ऐं माना जेको आहे अटेंशन उनजो या फोकस उनजो चकर जो पाण ॾांहुं डाइवर्ट करे। ठीकु आहे, त हाणे हिन में तमहीद में असां इहो डिस्कस कंदासीं। लाज़मी हुते त तव्हां जेको इंट्रोडक्शन लिखंदो तव्हां उन में जेके तव्हां उन में अंदरि पैराग्राफ डिस्कस करणु चाहींदो त उहे सॼा तव्हांखे इन में इंट्रोडक्शन में ई डिस्कस करणा पवंदा। उहो तव्हां तरीक़ो सिखिया हूंदो लाज़मी, तव्हां एसे जेको तव्हांजो अंग्रेजी वारो आहे उन में तव्हांखे सॼी ख़बर हूंदी, पर हाणे उन ते असां वधीक बहस नथा कयूं ऐं डिस्कस करण जी कोशिशि नथा कयूं, त वरी काफ़ी टाइम असांजो थी वेंदो हिन लेक्चर जो। त इन सिलसिले में इंट्रोडक्शन में तव्हांखे हिकु जेको आहे इंट्रोडक्टरी लाइन ॾियणी आहे, सुठी कैची लाइन, भले उनखे पोइ सपोर्टिव सेंटेंस ॾियो। उन खां बाद में तव्हां जेके बि तव्हां सम्झो था तव्हां पैराग्राफ ॾींदो या उन में तव्हां उहे उन सां गॾु डेवलप कंदा अचो, उन खे कोशिशि करे लिखंदा अचो। त हिन में तमहीद में इंट्रोडक्शन मां जस्ट तव्हांखे थोरो सम्झायां थो त हिन में कीअं था ॾेई सघोसि। मिसाल तौरु तव्हां त हिकु लाइन ॾींदो, मां 2-3 लाइनूं तव्हां सां डिस्कस कयां थो जस्ट टू मेक यू अंडरस्टैंड। त जे सचल सरमस्त सिंध जे उन्हनि शाइरनि मां आहे। अच्छा, हिन में जेकॾहिं अंग्रेज़ी कजे त थींदो द बोल्डनेस इन सचल सरमस्त पोइट्री, बेबाकी माना सचाई चऊं। ठीकु आहे, सचल सरमस्त सिंध जे उन्हनि शाइरनि मां आहे जन पंहिंजी शाइरीअ वसीले सच खे ताक़त बणायो। संदसि नालो ई सचल इन लाइ पियो जो हुन कॾहिं बि कूड़ी रीतनि, बनावतुनि ऐं मज़हबी ठगी आॾो सिर न झुकायो। सचल जी शाइरीअ में बेबाकी, बग़ावत, इश्क ऐं सचाई गॾियल सूरत में नज़र अचे थी। ठीकु आहे, हाणे हिन में जस्ट असांखे सचल जी बेबाकी डिस्कस करणी आहे। सच चइजे जंहिंमें हिन जूं जेके लाइनूं आहिनि सच ते चयल आहिनि। ठीकु आहे, त लेकिन हिकिड़ी एड कंदासीं असां, हिकिड़ी लाइन हिकिड़ी सचल जी चऊं पोइट्री थोरी एड कंदासीं असां। त हिन में चए थो सचू सच चवां भाइबो काफ़र, सच त न हर को सही। यानी जॾहिं मां सच चवां थो माण्हू मूंखे काफ़र चवंदा, छाकाणि त सच सभु बर्दाश्त नथा कनि। ठीकु आहे, त एॾे हिसाब सां उन खां पोइ असां जेको ॾींदासीं ॿियो आउटलाइन जे हिसाब सां असां ॾींदासीं। अच्छा, उन खां पोइ ॿियो नंबर ते असां लिखंदासीं। हिन सभु में पहिरियों तव्हांखे हिते ख़ाको मां जस्ट हिते तव्हांखे सम्झायां थो, हीअ आउटलाइन माना ख़ाको। ठीकु आहे, उन खां पोइ ॿियो नंबर ते असां ॾींदासीं सचल जी फ़िक्र जो पस मंज़र, सचल जे फ़िक्र जो पस मंज़र। अच्छा, हीअ जेको टॉपिक आहे उहो सिंधी लिटरेचर सां चऊं बिलोंग करे थो ऐं जन दोस्तनि जो सिंधी लिटरेचर आहे, त उन जे लाइ बि हीअ काफ़ी लाभायत साबित थींदो इनशाला। त उन में तव्हांखे कॾहिं कॾहिं सचल जो कोई बि एंगल पुछंदा आहिनि त फलाणे एंगल सचल जे में या फलाणे जेको चऊं जीअं बेबाकी थी वई या जेको सूफ़ीज़म जे हवाले सां का पोइट्री जी पुछंदा आहिनि, त उन हिसाब सां ही तव्हां सचल जी बेबाकी जॾहिं पुछे त तव्हां लिटरेचर में सुठे तरीक़े सां हिनखे अटेम्प्ट करे सघो था। ठीकु आहे, हाणे जेको सचल जी फ़िक्र जो पस मंज़र, हाणे उन में छा आहे, सचल 18वीं सदी जो वॾो सूफ़ी शाइर हो जेको समाजी ऐं मज़हबी तंग नज़ीरे ख़िलाफ़ु आवाज़ बणियो। संदसि दौर में मुलाइज़म, तबक़ाती फ़र्क़ ऐं बनावती मज़हब जो ज़ोर हो जंहिंखे सचल पंहिंजे बैतनि में चैलेंज कयो। हाणे इन में हिकिड़ो जेकॾहिं शेर असां एड कयूंसि था, चए थो मस्जिद मंदिर मैखाना सभु हिकु ई घर ॼाण, तौहीद जी नज़र में को फ़र्क़ु कोन्हे काण। यानी सचल लाइ इबादत जा सभु हंध हिकु ई आहिनि, ख़ुदा जी नज़र में को फ़र्क़ु न आहे। ठीकु आहे, हाणे अचूं था जेको चऊं पॉइंट घुरे थो असांखां, टू द पॉइंट असां शइ ते अचूं था, जेका शइ असांखां हू घुरे थो ऐं असांखे ॾियणी आहे सचल जे कलाम जी बेबाकी। हाणे हीअ असां सचल जी कलाम जी जेका हीअ असांखां पुछे थो त हीअ बेबाकी सचल जे कलाम में कीअं आहे। ठीकु आहे, सचल जे कलाम जी बेबाकी जा रुख, जंहिंखे तव्हां चई सघो था डायमेंशन्स ऑफ बोल्डनेस इन हिज पोइट्री, सचल्स पोइट्री। ठीकु आहे, त हाणे इन में पहिरियों छा आहे, मज़हबी बेबाकी आहे। तव्हां हिते भले अल्फ़ ॾियोसि, मज़हबी बेबाकी। हाणे इन में छा थो चए त सचल मज़हब खे ज़ाहिरी रस्मनि ताईं महदूद न रखियो, पर इश्क़ इलाही जे अंदरूनी माना खे ॻोल्हियो।
हुन मुल्ला पीर ऐं फ़िक़े जी तंग नज़ीर ते बेबाकीअ सां तनक़ीद कई। ठीकु आहे, त उन में हिकिड़ो शेर आहे सचल साईं जो, त उन में चए थो मुल्ला कनि मता पीर कनि पैसो फ़क़ीर थियो सो ख़ालिस थियो। ठीकु आहे, हाणे इहो जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं शेर अचे थो ऐं तव्हां अहिड़ो क़िस्म जो कोई बि अटेम्प करणु चाहियो था मज़मून, त उन में तव्हांखे इहे लाज़मी शेर अचणु खपनि। ठीकु आहे, त उन में ठीकु आहे असां हीअ लिखूंसि था शेर, तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद रहंदा, ख़ासि करे तव्हांजा जेके लिटरेचर आहे उन में बि चए थो मुल्ला, हाणे हीअ छा आहे मज़हबी बेबाकी में अचे थो। ठीकु आहे, हाणे मुल्ला कनि मता पीर कनि पैसो फ़क़ीर थियो सो ख़ालिस थियो। ठीकु आहे, त हाणे हिन में चए थो त मुल्ला ऐं जेको हिन जो मतिलबु आहे ऐं मक़सदु आहे उहो इहो थो चए त मुल्ला ऐं पीर दुनिया जी लालच में आहिनि, हक़ीक़ी फ़क़ीर उहो आहे जेको दुनिया खां आज़ादु आहे। ऐं उन खां पोइ सचल जी शाइरी में असां ॿी हेडिंग ते अचूं था, आउटलाइन में ॿी असां इज़ाफ़ो कयूं था। अच्छा, सचल जी शाइरी में ॿियो आहे समाजी बेबाकी। समाजी बेबाकी जंहिंखे तव्हां सोशल बोल्डनेस चओ ऐं मथे खे तव्हां चई सघो था रिलीजियस बोल्डनेस। त हिन में चए थो त सचल तबक़ाती निज़ाम ज़ुल्म ऐं मुनाफ़िक़त जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, हुन माण्हुनि खे सोचणु, सवाल करणु ऐं हक़ जी हिमायत करणु सेखारियो। लाज़मी तव्हां पैराग्राफ लिखंदो त उन में शयूं पंहिंजी तरफ़ां एड कंदा वेंदो, लाज़मी इहो हाणे समाजी बेबाकी आहे त उन में तव्हां शयूं लिखींदो। उन खां पोइ हिन में असां जेकॾहिं शेर लिखूं सचल साईं जो, चए थो न को राजा न को रे न को कोरी, सबको बानो आहियां, सबको बानो आहियां, भले त वॾा थियनि नाला, भले त वॾा थियनि नाला, सभु ख़ुदा जा आहियां, सभु ख़ुदा जा आहियां। अच्छा, त हिन शेर जो मतिलबु इहो आहे त इंसाननि में को वॾो या नंढो न आहे, सभु हिकु ई रब जा बाना आहियूं। भले को राजा आहे, को कोरी आहे या कोई बि आहे, सम्झो था। त हू सचल सां इहो थो चवणु चाहे त बाबा भले जेकॾहिं तव्हांजी ज़ात पात अलॻि आहे, पोज़ीशन, पोस्टूं, उहिदा, ताक़त, पावर, हर शइ तव्हांजी भले अलॻि ई छो न हुजे, तव्हां राजा छो न हुजो, को कोरी छो न हुजे, ठीकु आहे, को मोची छो न हुजे, पर अलाह जी नज़र में बराबरि आहियूं ऐं सभु उन जा बाना आहियूं। हीअ छा थो चवणु चाहे हिन में, हीअ तव्हांजी आहे समाजी बेबाकी। उन खां पोइ असां सचल साईं जी फ़िक्री बेबाकी लिखूंसि था हिते असां, फ़िक्री बेबाकी, फ़िक्री बेबाकी जंहिंखे पाण चई सघूं था फिलासॉफिकल बोल्डनेस। ठीकु आहे, हाणे चए थो सचल वजूद ऐं हक़ीक़त जे फ़िक्र खे नए अंदाज़ में पेश कयो, हुन वहदतुल वजूद खे शाइरीअ जे ज़रिए आम माण्हू ताईं पहुचायो। हाणे इन में जेकॾहिं असां सचल साईं जी बैत खे एड कंदासीं त उन में चए थो तो आऊं तो यानी तूं बि आऊं बि तूं। ठीकु आहे, ॿियो न की इश्क जो राज़ ॼातो के थोरी, इश्क जो राज़ ॼातो के थोरे, यानी चए थो मां ऐं तूं हिकु ई हक़ीक़त आहियूं, हीउ इश्क जो राज़ रुगो कुझु ई सम्झी सघिया आहिनि, सभु अॼु सम्झण जी ॻाल्हि न आहे। उन खां पोइ सचल साईं जी जेका आहे चऊं शाइरी में बेबाकी में असां इश्क में बेबाकी खे डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, सचल जी शाइरी में इश्क में बेबाकी, इश्क में बेबाकी। ठीकु आहे, त हिन में चए थो सचल जी शाइरी में इश्क रुगो रूहानी न पर बग़ावती ऐं जुरतमंद मोहबत आहे।
हिन इश्क खे आज़ादी ऐं इंसानियत जो पैगाम बणायो। हाणे शेर असां हिन में एड कंदासीं। चए थो त आशिक़ आऊं न काफ़िर, आशिक़ आऊं न काफ़िर, मुनकिर थियो त थियो सॼणो, मुनकिर थियो त थियो सॼणो। यानी जेकॾहिं इश्क में मूंखे काफ़िर चइबो त चइबो, पर मां सचो आशिक़ आहियां। उन खां पोइ सचल जी बेबाकी जो असरु, सचल जी बेबाकी जो असरु, सचल जी बेबाकी जो असरु। हाणे चए थो सचल जी बेबाक शाइरी माण्हुनि में फ़िक्री आज़ादी ऐं मज़हबी बर्दाश्त पैदा कई। संदसि कलाम अॼु ताईं नौजवान नस्ल खे सच, मोहबत ऐं बराबरी जो सबक़ु ॾिए थो। इन में जेकॾहिं असां हिकिड़ी लाइन एड कयूं सचल शाइरी जी, छो त हीअ पुछे ई असांखां यूं सम्झो की सचल साईं जी शाइरी पुछे थो, असांखे उहा शाइरी ज़रूरु ॾियणी आहे जेकॾहिं असां इन तरह जेको लिटरेरी टॉपिक अटेम्प्ट कयूं था त। हाणे चए थो सचल चयो सच, सचल चयो सच, त भली भायो, त भली भायो, कूड़नि जा मेला पिया, कूड़नि जा मेला पिया। हाणे चए थो जॾहिं सच चयो माण्हुनि खे नागवार लॻो, छो त कूड़ा माण्हू हर जाइ ते आहिनि। हाणे उन खां पोइ असां हिते नतीजो ॾींदासीं या तत्व ॾींदासीं, जेको तव्हां लिखी सघो था लिखी सघो, मसइलो न आहे को। त तत्व लिखंदासीं, हीअं असां हिते लिखंदासीं 4 नंबर ते तत्व। त उन तत्व में तव्हांखे लिखिणो आहे त साॻी तारीफ़ ई लिखणी आहे ऐं जेको टॉपिक आहे उन माना रिलेवेंट ई रहणो आहे, ॿाहिरि वञिणो ई न आहे। जेको तव्हां इंट्रोडक्शन में डिस्कस करे आहियो तव्हांखे कंक्लूजन में साॻियो ई लिखिणो आहे, पर थोरा जेके लफ़्ज़ आहिनि या जेके सिटरूं आहिनि उन्हनि खे थोरो चेंज कयो, लफ़्ज़नि खे चेंज कंदो त वरी इम्पैक्ट थोरो सुठो पवंदो, जेको चिकर आहे। हाणे हिन में तव्हां चओसि त सचल सरमस्त जो कलाम बेबाकी जो अलमबरदार आहे, जेको इंसान खे फ़िक्र, इश्क ऐं सचाई ॾांहुं सॾु करे थो। मां ही जेके 4-5 शयूं लिखियूं, तव्हां इन खां वधीक बि लिखी सघो था, पर तव्हांजो जेको मैक्सिमम लेंथ हुजे उहो 8 खां 10 पैराग्राफ हुजनि, वधीक वञिणो न आहे। छो त तव्हांजो जेको मज़मून आहे उहो जस्ट 20 मार्कुनि जो आहे। जेकॾहिं तव्हां लेंथ वधाईंदो त तव्हांजो जेको ॿियो टाइम आहे या ॿियो पोर्शन आहे या ॿियो पार्ट आहे तव्हांजो पेपर जो, उहो तव्हांजो रहिजी वेंदो। इन जे लाइ तव्हांखे पूरी कोशिशि करणी आहे त रिलेवेंट रहणो आहे ऐं टाइम घणो वेस्ट न आहे करिणो हिकिड़े सुवाल ते। हाणे इन कंक्लूजन में असांखे इहो लिखिणो आहे, तत्व असां कंक्लूजन खे चवंदा आहियूं। तव्हां नतीजो लिखो, कंक्लूजन लिखो, तत्व लिखो, माना कंक्लूजन अंग्रेजी में आहे, त हिते तव्हांखे सिंधी में लिखिणो आहे। चए थो सचल सरमस्त जो कलाम बेबाकी जो अलमबरदार आहे, जेको इंसान खे फ़िक्र, इश्क ऐं सचाई ॾांहुं सॾु करे थो। संदसि शाइरी असांखे सेखारे थी त हक़ जी ॻाल्हि हमेशह जुरत सां करणु घुरिजे, भले दुनिया मुखालफ़त छो न करे। हाणे इन में तव्हां वरी हिकिड़ो शेर जेकॾहिं लॻाए सघो त उहो तव्हां लॻाए सघो था। सच जो रस्तो तिखो आहे, सच जो रस्तो तिखो आहे, तिखो आहे, पर रोशनी सां भरपूर, पर रोशनी सां भरपूर। जंहिंखे सच सां इश्क़ आहे, जंहिंखे सच सां इश्क़ आहे, तंहिंजो सफ़र ज़रूरु। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि त मुंहिंजी राइटिंग अलहमदिल्ला तमामु बहितरीनु राइटिंग आहे, ऐं मां जस्ट टाइम जी बचत जे करे तकड़ में लिखां थो, जंहिंजे करे मुंहिंजी राइटिंग इन तरह जी थिए पई। ऐं तव्हां काइंडली इन तरह जी राइटिंग कापी में न लिखिजो, ऐं ईअं न थिए जो तव्हांजी रीडेबल ई न हुजे, ठीकु आहे। त उन हिसाब सां तव्हां पंहिंजी राइटिंग ते कमु कयो ऐं सुठो लिखण जी कोशिशि कयो। मां जस्ट ट्राई कयां पियो त मां टाइम बचायां, जीअं लेक्चर जी जेका लेंथ आहे, ड्यूरेशन आहे, उहा घटि थिए त सही आहे, ठीकु आहे। तव्हांखे इन तरह जी ग़लती न आहे करणी। त जेकॾहिं असां ख़ुलासो चऊं कजे हिन जो त सचल सरमस्त जे कलाम जी बेबाकी दरअसल इंसान जी आज़ादी, इश्क ऐं सचाई जो इश्तिहारो आहे। संदसि फ़िक्र असांखे सेखारे थो त सच चवणु गुनाह न आहे, पर इंसानियत जी सुञाणप आहे। त इन तरह सां तव्हांखे अहिड़े हिसाब सां अटेम्प्ट करिणो आहे, अहिड़ो क्वेश्चन तव्हांखे हुजे। अगेन आउं तव्हांखे इहो गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां लिटरेचर जा माण्हू न आहियो
ऐं तव्हांखे लिटरेचर जी चऊं ख़बर न आहे त पोइ तव्हां अहिड़ी इन तरह जो टॉपिक कॾहिं बि अटेम्प न कजो, न त तव्हांजो स्कोर हिन में न ईंदो तव्हांजो स्कोर, ठीकु आहे। अच्छा, त ॿियो मज़मून आहे पाकिस्तान भारत लाॻापा या पाक भारत लाॻापा। त उन में तव्हांखे बि जेकॾहिं तव्हां लिटरेचर जा बंधन आहियो ऐं लिटरेचर तव्हांजो सब्जेक्ट न आहे एज एन ऑप्शनल, त पोइ तव्हां काइंडली जेको करंट अफेयर जो टॉपिक उन में हूंदो आहे तव्हां उन तरफ़ वञो ऐं उन खे तव्हां अटेम्प कयो, उहो तव्हां अटेम्प सुठो करे सघंदव, ठीकु आहे। हाणे त असांजो ॿियो माना ही चोथों नंबर मज़मून आहे 2019 जे जनरल सिंधी पेपर जो, पाक भारत लाॻापा, पाक भारत लाॻापा। जेकॾहिं अंग्रेजी सां कयूं त इहो थींदो पाक इंडो पाक रिलेशन्स या पाकिस्तान इंडिया रिलेशन्स। त इन में असांखे असां हिन में लिखंदासीं खाको। ही खाको त मां जस्ट तव्हांखे सम्झण ख़ातिर लिखां थो, पर उते तव्हांखे ज़रूरत न आहे इन शयुनि जी। मां बार बार तॾहिं तव्हांखे रिमाइंड करायां थो त किथे ईअं न थी वञे तव्हां इन्हनि शयुनि खे वरी उते आउटलाइन में लिखी अचो त वरी तव्हांजो टाइम घणो कंज़्यूम थी वेंदो ऐं तव्हांजो ॿियो जेको पेपर आहे उन ते इम्पेक्ट पवंदो। हीअ तमहीद जंहिंखे असां इंट्रोडक्शन चऊं, इहो मां तव्हांखे सम्झण ख़ातिर चवां थो, ठीकु आहे। त इन में डिस्कस इहो करिणो आहे त तव्हां लाज़मी ॾिसंदो त लाॻापा पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे लाॻापा बहितरु रहिया आहिनि या ख़राबु रहिया आहिनि, उहो तव्हां जेको स्टांस खणंदो त उहो तव्हांखे प्रूव करिणो आहे, ठीकु आहे। त हाणे हिते थोरो असां जेकॾहिं कोशिशि कजे, मां पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं लिखां थो, जेकॾहिं मां लिखां त पाकिस्तान ऐं भारत ॿिन्ही जूं पाड़ूं हिकु ई तहज़ीब तारीख़ ऐं जोग्राफियाई इलाइक़े में आहिनि। 1947 ईस्वी में आज़ादी खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा सियासी मज़हबी ऐं सरहदी मसइलनि सबबु तकरारी रहिया आहिनि, ठीकु आहे। लाज़मी तव्हां ॾिसंदो त असांजा जेके तालुकात आहिनि उहे हमेशह तकरारी रहिया आहिनि। बहितरु जॾहिं बि कोशिशि थींदी आहे ऐं इम्प्रूव थींदा आहिनि तालुकात, वरी को न को इंसिडेंट थींदो आहे, वरी तालुकात बिगड़ी वेंदा आहिनि। त ॿिन्ही मुल्कनि वटि अॼु बि गॾियल मौक़िया ऐं गॾियल ख़तरात आहिनि, पर बेइतमादी हिकु वॾो हाइल आहे, मसइलो आहे बेइतमादी ॿिन्ही जे विच में, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां जेकॾहिं मिसाल तौरु हीअ तव्हांखे लिखिणो त न आहे, जस्ट मां तव्हांखे सम्झायां थो, जेकॾहिं असां आज़ादी खां वठी अॼु ताईं ॾिसूं त असां माना काफ़ी जंगियूं कयूं आहिनि, ठीकु आहे, जंहिंमें असांजूं वॾियूं जंगियूं 48, 65 ऐं 71 वारी वार हुयूं। कारगिल वरी 1999 में थियो, उन खां पोइ सन्हियूं सन्हियूं चपकलश थींदियूं रहियूं आहिनि। त उन खां पोइ असां जेकॾहिं तारीख़ी पस मंज़र ॾियो हिन में, हिते असां लिखंदासीं तारीख़ी पस मंज़र। हाणे तव्हां इंट्रोडक्शन में तव्हांखे मां अॻु में बि गुज़ारिश कई आहे त इंट्रोडक्शन तव्हां ॾींदो, उन में हिकिड़ो इंट्रोडक्टरी सेंटेंस ॾींदो, पंहिंजो स्टांस उन में क्लियर कंदो, छो त कुझु टॉपिक्स अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें तव्हांखे पंहिंजो स्टांस पहिरें जुमिले में ई ॾियणो आहे। हिते तव्हां पाक भारत लाॻापा ॾींदो त उन में तव्हांखे लाज़मी पहिरें या ॿिए जुमिले में पंहिंजो स्टांस क्लियर करिणो पवंदो त उनजा जेके तालुकात आहिनि बिगड़ियल रहिया आहिनि, ठीकु आहे। उन में वरी तव्हां उनखे थोरो तारीख़ी पस मंज़र जो हिकु या ॿ जुमिला एड करे सघोसि था, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांजो जेका आउटलाइन आहे, उहा आउटलाइन में जेके तव्हां पैराग्राफ डिस्कस कंदव उहे तव्हां उन में एड करणु शुरू कंदव, ठीकु आहे। त हाणे हिन में असां तारीख़ी पस मंज़र ॾियूंसि था, तारीख़ी पस मंज़र। त इन में जंहिंखे असां हिस्टोरिकल बैकग्राउंड चऊं, चए थो बरे सगीर जे विरहाङे पार्टीशन ऑफ इंडिया 1947 खां पोइ कश्मीर, पाणीअ जी विर्छ ऐं सरहदुनि जा मसइला पैदा थिया, जेके मेन इशूज़ आहिनि बिटवीन इंडिया एंड पाकिस्तान, ठीकु आहे, जंहिंमें कश्मीर, पाणी जी विर्छ ऐं सरहदुनि जा मसइला। उन खां पोइ चए थो हिंदुस्तान कश्मीर खे पंहिंजे कब्ज़े में रखियो, जॾहिं त पाकिस्तान उनखे नामुकमल विरहाङे जी अलामत करार ॾिनो। हाणे मिसाल तौरु जीअं अक़वाम मुतहिदा जी करारदाद 1948 मुताबिक़ कश्मीर में जेको आहे प्लेबिसाइड थियणु घुरिजे, जेको अञा ताईं न थी सघियो, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां जॾहिं लाज़मी स्टांस पंहिंजो खणंदासीं त असांजा जेके तालुकात आहिनि उहे बिगड़ियल रहिया आहिनि, त उन में असां डिस्कस कंदासीं हेठि त असांजा जेके तालुक में बिगेड़ आहे उहो आहे कहिड़ो, छाजे करे असांजा तालुकात जेको आहिनि त सुठा न रहिया आहिनि। उन में असां लाज़मी ईंदासीं त असां उन में डिस्कस कंदासीं अहम तकरार, ठीकु आहे, अहम तकरार, जंहिंजे करे तालुकात बहितरु न रहिया आहिनि। हाणे मेजर इशूज़ बिटवीन पाकिस्तान एंड इंडिया, ठीकु आहे। हाणे उन में असां पहिरियों ॾींदासीं कश्मीर जो मसइलो। तव्हां जेकॾहिं ॿिया मसइला ॾेई सघो था तव्हां सुठे तरीक़े सां लिखी सघो था, को मसइलो न आहे, बसि हीअ मां तव्हांखे जस्ट सम्झाइण जी कोशिशि करे रहियो आहियां त इहो हीअं तरह सां थी सघे थो। हाणे पहिरियों जेको डिस्प्यूट आहे बिटवीन इंडिया एंड पाकिस्तान, उहो कश्मीर जो मसइलो आहे, ठीकु आहे। हाणे चए थो ॿिन्ही मुल्कनि जे विच में सभ खां वॾो ऐं मुस्तक़िल तकरार कश्मीर वारो मसइलो आहे। पाकिस्तान चवे थो त कश्मीर खे पंहिंजो मुस्तक़िल तय करण जो हक़ु मिले। इहो तव्हां नोट कजो, तव्हांखे मां
ओवरऑल जेके ॿिया बि पेपर्स आहिनि उन्हनि जे लाइ बि तव्हांखे इहो चवंदुमि त पाकिस्तान कॾहिं इहो नथो चए त कश्मीर असांखे मिले, पर पाकिस्तान चए थो त इहो तय करण जो हक़ु सिर्फ़ु कश्मीरी माण्हुनि खे आहे। तव्हां उनखे इहो राइट ॾियो त उहे तय कनि त भाउ पाण उहे वेदर उहे आज़ादु रहणु चाहिनि था, इंडिया सां जॉइन करणु चाहिनि था या पाकिस्तान अचणु चाहिनि था, इहो उन्हनि जो हक़ु आहे। पाकिस्तान इहो चवंदो आहे त जेको कश्मीरी आहिनि इहो मुस्तक़बिल पंहिंजो तय करण जो सिर्फ़ु उन्हनि खे हक़ु आहे। हीअ मां जस्ट तव्हांखे जेके चऊं ॿिया बि सब्जेक्ट आहिनि लाइक वाइज़ तव्हांजो IR थी वियो ऐं पाकिस्तान अफेयर थी वियो या करंट अफेयर थी वियो, त उन में तव्हां जेके स्टांस ॾियो त इहो पाकिस्तान जो स्टांस इहो अथव, ठीकु आहे। उन खां पोइ भारत कश्मीर खे पंहिंजो लाज़मी हिसो करार ॾिए थो। हाणे इन में वाक़े जो हवालो तव्हां जेकॾहिं ॾींदव त रिसेंट तव्हां जेको लाज़मी पैराग्राफ लिखंदव त उन में 2 लाइनूं त कोन लिखंदव, घटि में घटि 8-10 लाइनूं त हूंदियूं। उन में तव्हां 2019 में भारत जेको 370 आर्टिकल ख़तमु कयो, जंहिंसां कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत ख़तमु थी वई, जंहिं ते पाकिस्तान सख़्तु एहतिजाज कयो। हूअं बि तव्हां कश्मीर खे डिस्कस कंदो, पर वेरी रिसेंट जेको एग्ज़ाम्पल आहे इहो बि तव्हां एड कंदो, तव्हांजो जेको पैराग्राफ आहे उहो वज़नाइतो थी वेंदो। उन खां पोइ असां ॿियो हिन में एड कंदासीं पाणी जी विर्छ जो मसइलो। चऊं पाणी जी विर्छ जो मसइलो। अच्छा, 1960 में इंडस वाटर ट्रीटी साइन थी, ठीकु आहे, जेका वर्ल्ड बैंक जे थ्रू या इंडस वाटर ट्रीटी साइन कई वई, ठीकु आहे। त इन ते इतफ़ाक़ थियो जंहिंजी ज़मानत आलमी बैंक ॾिनी। वर्ल्ड बैंक खे आलमी बैंक तव्हां थींदी चई सघो था, ठीकु आहे। पर अञा भारत पारां नवां डैम ठाहिण ते इख़्तिलाफ़ जारी आहिनि। अञा बि इंडिया हिन ते जेको पाकिस्तान जे हिसे जा पाणी आहे या जेको पाकिस्तान जा रिवर्स आहिनि उन्हनि ते इंडिया डैमू ठाहे पियो, जेको असां जेकॾहिं पंहिंजो हिस्टोरिकल हिकिड़ो एग्रीमेंट थियल आहे पंहिंजो इंडस वाटर ट्रीटी जंहिंमें चऊं असां, त उन मुताबिक़ इंडिया इन्हनि जी वायोलेशन करे पियो। त उन में तव्हांखे बगलियार डैम या हिकु ॿिया एग्ज़ाम्पल तव्हांखे हिन में अंदरि ॾियणा पवंदा पैराग्राफ में, त इंडिया हिन तरह सां जेको आहे भञकड़ी करे पियो उन ट्रीटी जी। उन खां पोइ जेको असां इंडिया पाकिस्तान जे विच में टियों मसइलो आहे उहो आहे दहशतगर्दी ऐं सरहदी छिकताण। दहशतगर्दी ऐं सरहदी छिकताण। हाणे तव्हां ॾिसंदव त मुंबई हमलो 2008, पुलवामा हमलो 2019 में थियो। उन खां पोइ लाॻापा असांजा वरी ॿीहर ख़राबु थी विया। उन खां पोइ वरी जेको वेरी रिसेंट हींअर थियो 2000 मुंहिंजे ख़्याल में 25 में, जंहिंमें इंडिया जा जेको बकौल ट्रंप, असांखे बि ख़बर हुई पर ट्रंप इन ॻाल्हि खे अञा घणो हाईलाइट कयो त इंडिया जा 6 खां 7 जहाज़ किराया विया, ठीकु आहे। उन खां पोइ ट्रंप जी मीडिएशन सां मसइलो सम्झो कि जेका जंग हुई उहो मसइलो जंग वारो टरी वियो। पर इहे जेका दहशतगर्दी जा बार बार इंडिया असां ते इल्ज़ाम हणे पियो या सरहदी छिकताण इहा मसइलो असांजो इते ई रखियलु आहे, उहो हल कोन पियो थिए, ठीकु आहे। त इन हिसाब सां ॿिन्ही मुल्कनि में धमकी ऐं इल्ज़ाम तराशी जो माहौल वधंदो रहे थो। ख़ासि करे तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बि इंडिया में कोई हमिलो थींदो आहे त उहो डायरेक्ट पाकिस्तान ते उन जो इल्ज़ाम लॻाईंदो आहे। उन खां पोइ असां ॾिसंदासीं त सफ़ारती जेके लाॻापा आहिनि असांजा उहे प्रॉब्लमेटिक आहिनि। हाणे असां हिते लिखंदासीं सफ़ारती लाॻापा। तव्हां हिन में ॿियूं शयूं बि पंहिंजे तरफ़ां एड करे सघो था, पर हीअ मूंखे जेके मेजर फील थियूं मां चयो भला डिस्कस करे छॾियूं। त उन में जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त सफ़ारती लाॻापा कॾहिं बहितर थियण वारा हूंदा आहिनि, वरी को हमिलो थींदो आहे, को इंसिडेंट थींदो आहे, वरी ख़राबु थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां मिसाल वठंदव त 1999 में लाहौर डिक्लेरेशन दौरान नवाज़ शरीफ़ ऐं वाजपेयी जी मुलाक़ात थी, जंहिंमें हीअं सम्झो कि उम्मीद जो ॾीओ ॿरियो, ठीकु आहे। त वरी कारगिल थी वियो। वरी 2015 में नरेंद्र मोदी जो आहे लाहौर में आयो, 2015 में आयो, ग़ालिबन को बर्थडे हुयो, कोई बि शरीफ़ फैमिली जो को इवेंट उहो अटेंड करणु आयो। वरी 2016 में छिकताण वधी। त अहिड़े हिसाब सां जॾहिं बि अहिड़ो को बहितरी जा हालात ईंदा आहिनि या बहितरी तरफ़ रिलेशन वेंदा आहिनि त वरी को न को इंसिडेंट थींदो आहे जंहिं ते वरी साॻियो छिकताण वधी वेंदी आहे ऐं लाॻापा पंहिंजा मुतासिर थींदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ असां जेकॾहिं ॿियो डिस्कस कयूं त माशी ऐं सक़ाफ़ती लाॻापा। हाणे ही जेकॾहिं असां ॾियूंसि था त माशी ऐं सक़ाफ़ती लाॻापा बि असांजा बहितर न आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त माशी ऐं लाॻापा। अच्छा, त माशी ऐं सक़ाफ़ती लाॻापनि जे हवाले सां तव्हां ॾिठो हूंदो पाकिस्तानी जेके एक्टर्स आहिनि उहे बैन कया विया आहिनि, इंडिया में कमु नथा करे सघनि बॉलीवुड में। उन खां पोइ असांजो जेको वापारु वहिंवार आहे इंडिया सां डायरेक्ट वापारु वहिंवार बंदि आहे ऐं असां थर्ड पार्टी
जे थ्रू असां जेको काई बि इम्पोर्ट शइ कंदा आहियूं इंडिया खां, त उहा असांखे दुबई जे थ्रू असांखे मिले थी। त अहिड़े हिसाब सां असांजी जेका चऊं सिचुएशन आहे उहा इन मुआशी ऐं सकाफ़ती हवाले सां उहा बहितर न आहे। ठीकु आहे, ऐं उहा बहितर थी सघे थी। कहिड़े हिसाब सां थी सघे थी? बॉलीवुड थी वियो तव्हांजो, मौसीक़ी थी वई तव्हांजी, क्रिकेट तव्हांजी थी वई, इहे हालात ऐं जेका असांजो तालुकात आहिनि उहे बहितर करण में किरदारु अदा करे सघनि थियूं इहे शयूं। ठीकु आहे, हिनखे जेकॾहिं यूज़ कयो वञे त हाणे पीपल्स टू पीपल्स माना हिकिड़ो चऊं कॉन्टेक्ट वधायो वञे, इहो तव्हांखे शयूं जेके इम्प्रूवमेंट आणण वारियूं आहिनि या जेके सजेशन्स आहिनि उहे तव्हांखे लास्ट में तव्हांखे थोरो उनखे डिस्कस करिणो आहे। त साउथ एशिया जे ॿिनि यूं सम्झो की मुल्कनि जी हैसियत सां, पाड़ेसरी जी हैसियत सां हिननि ॿिनि खे तालुकात पंहिंजा बहितर करणु खपनि, त जीअं ॿिन्ही मुल्कनि में ॿिया जेके सोशल इशूज़ आहिनि त उहे ॿिन्ही मुल्कनि जा हल थियनि। उहो तव्हांखे हिकिड़ो लाज़मी पॉज़िटिव जेका अप्रोच आहे उहा शो करणी आहे, उहा लाज़मी तव्हांखे ख़बर हूंदी उहा। त अहिड़े हिसाब सां तव्हां इन तरीक़े सां हीअं उनखे अटेम्प करे सघोसि था। ठीकु आहे, त उन खां पोइ जॾहिं बि तव्हां मुस्तक़बिल फ्यूचर बयानु कंदो त उन में तव्हांखे कोशिशि करे पॉज़िटिविटी शो करणी आहे, जीअं मां तव्हांखे अॻु में डिस्कस करे चुको आहियां। त इन हिसाब सां तव्हां इनखे अटेम्प करे सघोसि था ऐं इन तरह सां नतीजे में तव्हां तत में लिखंदोसि। हिनखे असां ॿियूं शयूं एड कयूं त काफ़ी एड थी वेंदियूं, पर हाणे असां एतिरो नथा वञूं। हीअ शयूं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहिनि, 6-8 पैराग्राफ थी वेंदा। तत लिखण में तव्हां लिखंदोसि पाकिस्तान ऐं भारत जा लाॻापा कॾहिं उमेद कॾहिं मायूसी सां भरपूर रहिया आहिनि। अमुन, गुफ़्तगू ऐं इंसाफ़ ई इन्हनि मसइलनि जो हक़ीक़ी हल आहिनि। ॿिन्ही क़ौमुनि खे माज़ीअ जा ज़ख़्म विसारे मुस्तक़बिल लाइ हथु वधाइणो पवंदो। जीअं मां तव्हांखे अॻु में डिस्कस कयुमि त ॿिन्ही मुल्कनि में सोशल इशूज़ आहिनि, उहे सोशल इशूज़ तॾहिं हल थींदा जॾहिं ॿिन्ही मुल्कनि जो जा तालुकात बहितरी तरफ़ वेंदा। उन खां पोइ ख़ुलासे में हिकिड़ो तव्हांखे चऊं जुमिलो लिखिणो आहे त बाबा जंग क़ौमुनि खे टोड़े थी। पाण ॾिठो हूंदो वर्ल्ड वॉर 1, 2 या जेके बि जंगियूं थियूं आहिनि, त जंग कॾहिं मसइले जो हल न आहे। जंग क़ौमुनि खे टोड़े थी पर अमुन उन्हनि खे जोड़े थो। पाकिस्तान ऐं भारत लाइ मुस्तक़बिल जो वाहिदु रस्तो अमुन ऐं इंसाफ़ ते ॿधल गुफ़्तगू आहे। त इन पॉज़िटिव नोट सां तव्हां कंक्लूड करे सघो था उन। अच्छा, हाणे 2019 जे मज़मूननि में असां वटि हिकिड़ो लास्ट टॉपिक आहे जंहिंमें असां 4 डिस्कस करे चुका आहियूं। 2 असां हिकिड़े लेक्चर में ऐं 2 हींअर डिस्कस करे चुका आहियूं। अॼु वारे लेक्चर में हीउ टियों जेको आहे यूं सम्झो की नंबर 5 नंबर थींदो 2019 पेपर जे हवाले सां, ऐं अॼु वारे लेक्चर में ही टियों मज़मून आहे। ठीकु आहे, त हीउ मज़मून आहे अगेन ही तव्हांजो लिटरेरी टॉपिक आहे। जेकॾहिं तव्हांजो लिटरेचर आहे त पोइ तव्हां हिनखे सुठे तरीक़े सां हल करे सघो था। हिन में चए थो त मिर्ज़ा कलीच बेग बहैसियत हिकु ड्रामा निगार। हीउ तव्हांजो जेको टॉपिक आहे उहो तव्हांजो जेको लिटरेचर आहे उन में बि तव्हां हिनखे सुठे तरीक़े सां हल करे सघो था। इन में मिर्ज़ा कलीच बेग बहैसियत हिकु ड्रामा निगार सवाल बि अची सघे थो। ठीकु आहे, त हिन में असां ख़ाको लिखंदासीं जंहिंखे पाण आउटलाइन चवंदा आहियूं। उन खां पोइ असां हिनखे तमहीद यानी की इंट्रोडक्शन, ही तमहीद इंट्रोडक्शन। ठीकु आहे, हाणे इन में इंट्रोडक्शन में लाज़मी मां अॻु में डिस्कस करे चुको आहियां। तव्हां कैची लाइन ॾींदो, को इंट्रोडक्टरी सेंटेंस ॾींदो। चए थो मिर्ज़ा कलीच बेग सिंधी अदब जो अज़ीम अदीब, मुफ़क्किर ऐं जदीद अदब जो बानी सम्झो वञे थो। ठीकु आहे, हुन केतिरनि ई सनफ़ुनि में लिखियो जहिड़ो कि नाविल, ड्रामो, शाइरी, मज़मून, तर्जुमा ऐं इल्मी किताब। ड्रामे जे मैदान में हाणे जेको हुनजो असुलु माना चऊं टॉपिक आहे जेको असांखां पुछे थो, उहो चए थो ड्रामे जे मैदान में बि मिर्ज़ा कलीच बेग सभ खां अॻिरो ऐं बानियाना कमु कयो। इन में तव्हां कंहिंजी कोटेशन मिली वञे त भले तव्हां एड करे सघोसि था या पंहिंजे तरफ़ां लिखी सघो था त मिर्ज़ा कलीच बेग सिंधी अदब खे मग़रबी फ़िक्र सां आशना कयो ऐं सिंधी नसर में नओं ज़ौक़ पैदा कयो। हाणे उन खां बाद में असां ईंदासीं। ही पहिरियों तव्हां लाज़मी इंट्रोडक्शन ॾिनो, उन खां पोइ तव्हां सेकंड जेका आहे चऊं पंहिंजी हेडिंग आहे उन में तव्हां सिंधी ड्रामे जो पस मंज़र ॾींदो। तव्हां लाज़मी सिधो त कोन वेंदो, हिकिड़ी लाइन त लिखंदो उन में त बाबा सिंधी ड्रामो जो पस मंज़र छा आहे, सिंधी ड्रामे जो पस मंज़र। ठीकु आहे, यानी कि बैकग्राउंड ऑफ सिंधी ड्रामा। पाण इन में तव्हां लिखंदोसि त मिर्ज़ा कलीच बेग खां अॻु सिंधी ॿोलीअ में ड्रामो मुनज़्ज़म सूरत में मौजूदु न हो। त ड्रामे जी रिवायत मग़रिबी अदब मां आई, ख़ासि तौरु अंग्रेज़ी ड्रामनि जे असर हेठि। मिर्ज़ा कलीच बेग सिंधी समाज जी हालतुनि मुताबिक़ नए तर्ज़ जा ड्रामा लिखी जिन सां
सिंधी ड्रामे जी इब्तिदा थी। ठीकु आहे, त लाज़मी तव्हां थोरो पस मंज़र बयानु कंदो त इन में साॻियो तव्हांखे ख़बर पवंदी त सिंधी ड्रामो स्टार्ट कीअं थियो या मिर्ज़ा कलीज बेग जो उन में किरदारु कहिड़ो हुयो। हाणे मिर्ज़ा कलीज बेग जे अहम ड्रामनि जा अहम उनवान मिर्ज़ा कलीज बेग ड्रामनि जा अहम उनवान। ठीकु आहे, हाणे चए थो त मिर्ज़ा कलीज बेग जा केतिरा ड्रामा समाजी तारीख़ी ऐं इख़लाक़ी मौज़ूअनि ते लिखियलु आहिनि, जंहिंमें कुझु मशहूरु आहिनि, जंहिंमें आहे कुर्बानी, इहो समाजी ऐं इख़लाक़ी पैगाम ते ॿधलु आहे, ऐं ॿियो आहे जमाल ऐं जमालो, जंहिंमें इंसानी जज़्बात मुहबत ऐं कुर्बानी जो अक्स आहे। मां चओ त लिखी वठां मां, हीउ कुर्बानी ड्रामो, हीउ मशहूरु जेके ड्रामा आहिनि, ठीकु आहे, हीउ मशहूरु ड्रामा अथसि, तव्हांखे आसानी थींदी। हीउ मशहूरु ड्रामा जंहिंमें आहे कुर्बानी, ऐं कुर्बानी में समाजी इख़लाक़ी पैगाम ॾिनल आहे। उन खां पोइ जमाल ऐं जमालो त हीअ इंसानी जज़्बात मुहबत ऐं कुर्बानी जो अक्स नुमाया आहे हिन में। उन खां आहे शेख चिली जेको ड्रामो आहे, इहो चए थो त मज़ाही ऐं इस्लाहती ड्रामो आहे। उन खां पोइ आहे सचो दोस्त, हाणे इहो चए थो दोस्ती ईमानदारी ऐं इख़लाक़ ते ॿधल ड्रामो आहे इहो। उन खां पोइ चए थो माई जिहान ख़ातून, इहा औरत जे इल्म ऐं समाजी शऊर जो इज़हार बयानु करे थी। ठीकु आहे, बयानु करे थो ड्रामो इहो। त हीअ कुझु मशहूरु उन जा ड्रामा आहिनि, जिन में हाणे हिन जा असां ॾिसंदासीं त संदसि ड्रामनि जा ख़ासि लाड़ा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, संदसि ड्रामनि जा ख़ासि लाड़ा, जंहिंखे असां चऊं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ हिज ड्रामास। हाणे इन में आहे समाजी, हिन में असां अल्फ़ ॾींदासीं, समाजी इस्लाह जो लाड़ो, समाजी इस्लाह जो लाड़ो, जंहिंखे असां सोशल रिफॉर्म बि चई सघूं था अंग्रेजी में। हाणे चए थो मिर्ज़ा कलीज बेग जे ड्रामनि में समाजी बुरायुनि, जहालत, बेइंसाफ़ी या नाइंसाफ़ी ऐं बनावटी रीतनि ते तनक़ीद मिले थी। हाणे हिन में चए थो मिसाल कुर्बानी में हुन ॾेखारियो त कुर्बानी जेको असां अॻु में लिखियो आहे ड्रामो, चए थो कुर्बानी ड्रामे में हिन ॾेखारियो त कहिड़ी रीति लालच ऐं हिर्स इंसान खे तबाह कनि था। ठीकु आहे, सची कुर्बानी आहे जेका इंसानियत लाइ थिए, न शोहरत लाइ। उन खां बाद में ॿियो जेको असां हिन जो डिस्कस कंदासीं त तालीम ऐं शऊर जो पैगाम। मिर्ज़ा कलीज जे ड्रामनि में तालीम ऐं शऊर जो पैगाम। ठीकु आहे, त हिन चए थो त हिन पंहिंजे ड्रामनि वसीले तालीम ऐं इल्म जी अहमियत उजागर कई। हाणे मिसाल माई जिहान ख़ातून, अगाड़े असां हीअ डिस्कस करे चुका आहियूं, हीअ जेको लिखियलु आहे। हाणे हिन में चए थो औरत खे पढ़ियल लिखियल ऐं समाजी तौरु बाख़्तियार ॾेखारियो वियो। त अॼुकल्ह जेके फेमिनिस्ट चऊं, हिकिड़ी थियरी आयल आहे या फेमिनिस्ट वेव हले पई चऊं, उन में बि इहो आहे त बाबा औरत खे एम्पावर कयो वञे, उन जा जेके राइट्स उनखे राइट्स खे मिसमार न कयो वञे, उहे राइट्स औरत खे ॾिना वञनि। त इन हिसाब सां जेके ॾिठो वञे त मिर्ज़ा कलीज बेग सदी ॿ अॻु इन्हनि शयुनि खे वाज़िब करे वियो त औरत जेका आहे उहा बि कॉम्पिटेंट आहे ऐं उन जा बि कुझु राइट्स आहिनि, उन जी तालीम बि अहम आहे, ऐं उहो पंहिंजो जेकॾहिं तालीम हासिलु कंदी त पंहिंजो किरदारु अदा करे सघे थी सोसाइटी खे बाख़्तियार ऐं सुठो बणाइण में। त इन सां चए थो जेका औरत पढ़े थी सा हिकु नसल खे रोशन करे थी। ऐं उन खां पोइ ड्रामे जी फ़नी ख़ूबसूरती कहिड़ी अथसि, सॉरी हीअ असां अल्फ़ ॿ दफ़ा लिखी आहियूं, हीअ अल्फ़ हीअ बि बदक, हीअ बि बक। त ड्रामे जी फ़नी ख़ूबसूरती में छा आहे, हाणे चवंदासीं आर्टिस्टिक एंड टेक्निकल एस्पेक्ट्स, जंहिंमें असां चऊं अंग्रेजी में। चए थो मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजे ड्रामनि में मुकालमनि जी फ़साहत, कहाणीअ जे तसलसल ऐं अख़लाक़ी अंजाम ते ज़ोर ॾिनो। संदसि ड्रामनि में किरदार ज़िंदा, हक़ीक़त पसंद ऐं तालीम ॾींदड़ आहिनि। ड्रामनि में मिज़ाह, तंज़ ऐं नसीहत जो ख़ूबसूरत तवाज़न आहे। अच्छा, त हिन जे ड्रामनि में जेके किरदार आहिनि उहे ज़िंदा, हक़ीक़त पसंद ऐं तालीम ॾींदड़ आहिनि। उन खां पोइ ड्रामनि में मिज़ाह, तंज़ ऐं नसीहत जो ख़ूबसूरत तवाज़न आहे। उन खां बाद में
असां हिन जी ज़ुबान ऐं अंदाज़ खे ॾिसूं था त हिन जी ज़ुबान अंदाज़ कहिड़ो आहे इन जी ड्रामनि में, ज़ुबान ऐं अंदाज़। हाणे चए थो त साफ़ सलेस ऐं फसी सिंधी ॿोली इस्तेमालु कई वई आहे। मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजे ड्रामनि में साफ़ सलेस ऐं फसी माना आसान साफ़ ॿोली इस्तेमालु कई आहे। ॿोलीअ में अरबी ऐं फ़ारसी लफ़्ज़नि सां गॾु अवामी लहजो बि रखियो अथसि जीअं आम पढ़ंदड़ ऐं नाज़िर सम्झी सघनि। हाणे मिसाल आहे त चए थो क़ुर्बानीअ में, जेको क़ुर्बानी असां हिन ड्रामो डिस्कस करे चुको आहे, क़ुर्बानी में किरदार हिक ॿिए सां कुदरती लहजे में ॻाल्हाइनि था। हाणे चए थो मिसाल जेकॾहिं असां एड कयूं, चए थो हीअ क़ुर्बानीअ में किरदार हिक ॿिए सां कुदरती लहजे में ॻाल्हाइनि था, जिन में अहसास ऐं हक़ीक़त गॾु आहिनि। ठीकु आहे, हाणे असां ॾींदासीं त ॿियो त बाबा मिर्ज़ा कलीज बेग जे ड्रामनि जो मक़सदु छा आहे। ठीकु आहे, मिर्ज़ा कलीज बेग जे ड्रामनि जो मक़सदु। हाणे असां इहो ॾींदासीं त बाबा संदसि मक़सदु सिर्फ़ु तफ़रीह न पर इस्लाह, तालीम ऐं फ़िक्र खे जाॻाइणु आहे। ड्रामनि ज़रिए हुन अख़लाक़ी क़दरनि ऐं इंसानी हमदर्दीअ खे उजागर कयो। अदब जो, हाणे हिते को तव्हां भले कोटेशन को कोलेट कयो त हाणे जीअं चए थो अदब जो कमु रुॻो विंदुर न पर ज़हननि खे रोशन करणु आहे। त हाणे इन मुताबिक़ जेको मिर्ज़ा कलीज बेग जा ड्रामा हुआ उहे सिर्फ़ु विंदुर न पर ज़हननि खे रोशन करण लाइ आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां मिर्ज़ा कलीज बेग जो जेको आहे ड्रामनि जो असरु कहिड़ो आहे, ठीकु आहे, उहो तव्हां ॾिसी सघो था। मिर्ज़ा कलीज बेग जो ड्रामनि जो असरु, जे ड्रामनि जो असरु, मां हिन थोरो डिटेल में तॾहिं डिस्कस कयां पियो त जीअं लिटरेचर में बि हीउ टॉपिक तव्हांजो हल थी वञे इहो। हाणे चए थो मिर्ज़ा कलीज बेग या हिन में तव्हां इन्फ्लुएंस एंड लेगेसी चई सघो था। मिर्ज़ा कलीज बेग बाद में ईंदड़ ड्रामा निगारण लाइ रस्तो खोलियो। संदसि असर हेठि बाद में ग़ुलाम मोहम्मद गिरामी, हसामुद्दीन राशिदी ऐं ॿियनि अदीबनि ड्रामा लिखिया। हुन सिंधी ड्रामे खे इल्मी, अदबी ऐं समाजी सतह ते जड़ूं ॾिनियूं, पाड़ूं ॾिनियूं जंहिंखे असां चऊं। हाणे असां हिन में कंक्लूजन लिखंदासीं जंहिंखे असां तत्व चवंदा आहियूं। ही तत्व, कंक्लूजन, नतीजो। त इन में असां साॻियो डिस्कस कंदासीं त मिर्ज़ा कलीज बेग सिंधी ड्रामे जो बानी ऐं नओं फ़िक्र ॾियण वारो लेखक हो। संदसि ड्रामा रुॻो कहाणियूं न पर मुआशरती तब्दीलीअ जो पैगाम आहिनि। हू पंहिंजे वक़्त खां अॻिते सोचींदड़ अदीब हो जंहिं सिंधी अदब खे जदीद दुनिया सां जोड़ियो। मिर्ज़ा कलीज बेग सिंधी ड्रामे खे नसर जी दुनिया मां स्टेज जी दुनिया ॾांहुं आंदो। संदसि फ़िक्र, तालीम ऐं इस्लाह अॼु बि सिंधी अदब जी रोशनीअ जो सरचश्मो आहिनि। त अहिड़े हिसाब सां तव्हांखे कंक्लूडिंग सेंटेंस में कुझु सुठा जेके सेंटेंस आहिनि, जुमिला आहिनि, उहे तव्हांखे यूज़ करणा आहिनि। त इन सिलसिले सां 2019 जा जेके जनरल सिंधी जा मज़मून हुआ उहे असां 5 ई जेको आहे हल करे छॾिया आहिनि। उनखे तव्हां काइंडली, असां 3 अॼोके वारे लेक्चर में मज़मून हल कयासीं ऐं 2 असां पहिरियां वारे लेक्चर में हल कया आहिनि। त ईअं ई असां इनशाला सुभाणे असां 2020 में जेके सिंधी जनरल सिंधीअ में मज़मून आयल आहिनि असां कोशिशि करे उन्हनि खे हल कंदासीं। ठीकु आहे, इन सिलसिले में असांजी हिकिड़ी नंढी गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो जेकॾहिं तव्हां कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जी तयारी करे रहिया आहियो या तव्हांखे जेके बि नेशनल, रीजनल या इंटरनेशनल जेके इशूज़ आहिनि, कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, उनमें अपडेट रहण में इंट्रस्टेड आहियो। त इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग अस।